अच्छा, चांवरनि खे बॉइल करिणो आहे एतिरो त हिकिड़ी कनी रहिजी वञनि, यानी त जॾहिं तव्हां चांवरनि खे हीअं हथ खां वठी दॿायो त हिकिड़ो हिसो छड़ो चांवरनि जो न ॻरियल हुजे, बाक़ी सॼो चांवर तव्हांजो ॻरियल हुजे। एतिरी देरि ताईं तव्हांखे चांवरनि खे तयारु करिणो आहे। ऐं चांवरनि में हाणे बसि कुझु मिंट ई आहिनि, चांवर असांजा रेडी थी विया आहिनि। तेसीं ताईं हिते जेको असांजो कोरमू तयारु थिए थो, इन खे बि ॾिसंदा हलूं। बिरयानी जो मसालो मां इन में शामिलु कयो आहे, टमाटा मां इन में ऐड कया आहिनि ऐं थोरो हिन खे भुञंदा हलंदासीं। असां इन में ऐड कयो अथसीं तलो कुकिंग ऑयल, जंहिंमें असां इन खे भुञूं था ऐं हे तयारु थो थिए। कुझु जेको आहे सो चिकन असांजी हिते ॻरी वेंदी, बाक़ी असांखे दम ॾियणो आहे तक़रीबन 10 मिंटनि ताईं। उन में बि असांजी जेका चिकन आहे उहा सुठे तरीक़े सां ॻरी वेंदी। हे मां वटि चिमचो बि आहे ऐं वरी बि सुठे तरीक़े सां चांवरनि खे चेक कंदा था हलूं। चलो ज़बरदस्त असांजा चांवर जेके आहिनि से बॉइल था थियनि। थोरो हिकु खां ॿ मिंट अञा इन में आहिनि। अच्छा, जॾहिं असां हिन खे दम ॾींदासीं त पोइ ज़र्दे जो रंग, थोरा ॻाढ़ा बसर ऐं मिर्च, लीमो, धाणा, स्पेशली धाणनि जूं डंडियूं ऐं पुदीने जा पत्ता, इहे ऐड करे इन खे डिश आउट बि कंदासीं। मां चेक थी कयां त असांजा पटाटा जेके आहिनि से ॻरिया आहिनि जा न। थोरो इन खे कवर था कयूं ऐं पंहिंजे चांवरनि जी चेक कयूं चांवरनि खे। चलो, असांजी चिकन ॻरी वई आहे, पटाटा बि अधु ॻरी विया आहिनि। त हाणे असां इन ते दम जेको आहे सो ॾींदासीं ऐं उन में मां ऐड कंदमि अवल थोरा लीमे जा स्लाइसिस इन में शामिलु था कयूं, थोरा सुर्ख थियल बसर इहे असां इन में ऐड कयासीं। गॾोगॾु मां इन में शामिलु कंदमि इहे असांजा राइस, इनखे कयूं था पंहिंजे वेझो। ज़र्दे जो असां इन में शामिलु कंदासीं रंग, बसि सुठे तरीक़े सां फैलाए इन में ऐड कयो। चलो, ऐड कयासीं इन में राइस, थोरो ऐड कंदासीं इन में ज़र्दे जो रंग, केवड़ा वाटर, थोरो ज़र्दे जो रंग, बसि थोरो असां इन में शामिलु कंदासीं केवड़ा वाटर। बसि इन खे मां ढक थी ॾियां ऐं थोरा धाणा वग़ैरह कटे करे उहे बि असां इन में ऐड कंदासीं। गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जो किचन जो सेगमेंट स्पॉन्सर कयो आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि, जंहिंजो चवणु आहे त माइरनि जो 70 सालनि खां वधीक भरवसो आहे तलो कुकिंग ऑयल ते। ऐं इन सां गॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा वारा आहिनि ऐं माशाल्लाह सां असां सभई रूह अफ़ज़ा ते एतिरो भरवसो कंदा आहियूं। ज़बरदस्त ड्रिंक आहे। ऐं इन सां गॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट असां सां गॾु आहे। इफ़्तार खां बाद में जेसि ताईं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट न हुजे त वाक़ई मज़ो जेको आहे सो अधूरो रहिजी थो वञे। त टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट इलाही ज़रूरी आहे। अखियूं खुली थियूं पवनि जॾहिं टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जो कोप मिली थो वञे इफ़्तार खां बाद में। अच्छा, थोरा जेके धाणा वग़ैरह आहिनि उहे कट था कयूं त जीअं हे दम अची वञे त धाणा वग़ैरह ऐड करे इन खे डिश आउट कंदासीं। त जेसीं ताईं हे दम थो अचे थोरा धाणा वग़ैरह कटे था वठूं। अच्छा, बिल्कुलु थुल्हियूं न, पर जेके बारीक सन्हियूं डंडियूं हूंदियूं आहिनि असांजे धाणनि जूं, उहे ज़रूरु इस्तेमालु कयो। इलाही ख़ुशबूदार हूंदियूं आहिनि
चटणी वग़ैरह ठाहियो था उन में तव्हां इहे इस्तेमालु कयो। सिंधी बिरयानी असांजी तयारु थी वई आहे। थोरा मां धाणा ऐं जेके फूदना आहिनि उन्हनि खे कट था कयूं ऐं पंहिंजी बिरयानी कढी डिश आउट कंदासीं। रायते सां गॾु सलाद सां गॾु तव्हां इनखे इंजॉय कयो। इफ़्तार में बि तमामु मज़ेदार लॻंदी आहे। थोरी तव्हां फ्रूट चाट ठाहे करे ऐं उनखे खाई करे तव्हां पंहिंजी नमाज़ वग़ैरह पढ़ियो ऐं उन खां बाद में बिरयानी खे इंजॉय कयो। अच्छा, अॼु असां सां ताउन कयो आहे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे रंग ख़ुशबू ऐं ज़ाइक़े जे करे। हिन सां गॾोगॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा जंहिंजो चवणु आहे त 70 सालनि खां वठी माहिरनि जो भरवसो आहे तलो कुकिंग ऑयल ते। लाइफ बॉय शैम्पू असां सां गॾु ताउन कयो आहे ऐं इन सां गॾोगॾु हमदर्द स्पाइस मिक्स वारनि असां सां ताउन कयो आहे। तमामु ज़बरदस्त इन्हनि जा स्पाइस मिक्स आहिनि ऐं अॼु जी जेका बिरयानी आहे इन में बि असां इन्हनि जा स्पाइस मिक्स ऐड कया आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त तयारु थी आहे। चलो बिरयानीअ खे कढी करे कयूं था डिश आउट। थोड़ा मां मथियां इन जे धाणा ऐड कया आहिनि। ज़बरदस्त क़िस्म जा असांजा राइस। चलो जी पटाटा बि इन में शामिलु कया अथसीं। थोड़ा जेके वाइट ऐं कलर वारा राइस आहिनि उहे मथियां रखंदासीं। बस जी ज़बरदस्त।